नाज़रीन ख़बर मां ताईं शेयर कई पिया ठुल का रिपोर्ट। सिराज अहमद नोनारी की रिपोर्ट मूजब पूरी सिंध जियां ठुल में भी जमायत इस्लामी पाकिस्तान के अमीर हाफिज़ नईमुल रहमान की अपील ते सिंध के बेन शहरन जियां ठुल में भी अहल गज़ा से यकजहती ऐं तकरारी कैनालन खिलाफ शटर बंद हड़ताल। ठुल शटर बंद हड़ताल सबब शहर जा सभई पेट्रोल पंप, कारोबारी ऐं वापारी मरकज़ बंद। ठुल में रेशम गली, मेन बाज़ार समेत नंढियूं वॾियूं मार्केटूं ऐं दुकान बंद। शहर के अहम रोडन ते ट्रैफिक मामूली तौर ते तमाम घट। जमायत इस्लामी के कारकुनन की वॾे अंग में शिरकत। ठुल में कारकुनन पारां फ़लस्तीन जा झंडा ऐं पार्टी जा झंडा खणी नारेबाज़ी कई। अॻवाननि चयो त हिन वक़्त सॼो गज़ा तबाह थी चुको आहे। 70,000 खां वधीक ॿार, औरतूं ऐं मर्द शहीद थी चुका आहिनि। गज़ा की चौदीवारी इसराइली फ़ौज जो घेरो आहे। हिननि चयो त न को खेमो, न पानी, न खोराक आहे, पर आलमी दुनिया ख़ामोश तमाशो बणियल आहे। आलमी दुनिया ऐं गॾियल क़ौमूं इसराइली जराहत जो नोटिस वठी फ़लस्तीनी माण्हुनि खे आज़ादी जो हक़ ॾेई ज़ुल्म बंदि न थींदो तेसिताईं असांजी जदोजहद जारी रहंदी।